नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ आहियां अली रज़ा मंगी नज़र वचूं था वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। सिंध में मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। कुछ हंधनि ते GDA खे सरसी, कुछ शहरनि में PTI कामयाब। सखर, लाड़काने, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़ननि जे 14 ज़िलनि में सुबुह जो 8 वॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहियो। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शिदातकोट, लाड़काने, शिकारपुर, नौशर फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं सरपारकर ज़िलनि में अवाम पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। लाड़काने ज़िले के नए देरे ऐं रते देरे में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। डोकरी तालुके में पीपल्स पार्टी के हिक बि सीट न मिली सघी। गैर सरकारी ऐं गैर आतमी नतीजनि मूजिबि रते देरे जे 10 ऐं नए देरे जे 6 वार्डनि ते पीपल्स पार्टी कामयाब। डोकरी तालुके जे 4 वार्डनि ते GDA कामयाब। हिक जो नतीजो इलेक्शन कमीशन रोके छॾियो। लाड़काने सिटी जी पोलिंग स्टेशन जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी। कंबर सिटी में अक्सर वार्डन ते पीपल्स पार्टी मैदान मारे वही। वार्ड नंबर 5, 4, 8 ऐं 10 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब। लाड़काने जे सचल टाउन कमेटी तां PP जे काशिफ उमरानी कामयाबी माणे वरिती। GDA खे शिकस्त। हैदरी टाउन यूनियन कमेटी ते बि PP खे सरसी। अक्सर वार्डन ते बि जियाला मैदान मारे विया। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि उमरकोट ज़िले में PTI खे सरसी। वार्ड नंबर 1 ते PTI उम्मीदवार आशिक समो कामयाब। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हेमराज और 525 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 6 ते PTI उम्मीदवार लेखराज माली 1520 वोट खणी कामयाबी माणे वरिती। PP उम्मीदवार धर्मदास 777 वोट खया। वार्ड नंबर 2 ते PTI उम्मीदवार गंगूमल माली 748 वोट खणी कामयाब। PP जो उम्मीदवार मोलचंद माली 487 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 4 में PTI उम्मीदवार चेतन वेंदाणी 1540 वोट खणी कामयाब करार। PP उम्मीदवार मदन माली 1184 वोट खणी सघियो। ढोरो नारो वार्ड नंबर 5 ते GDA उम्मीदवार हसन हबीब 740 वोट खणी कामयाब। PP जो मुख्तियार उर्फ पप्पू राजपूत 223 वोट खणी सघियो। GDA पंहिंजे गढ़ पीर जो ॻोठ में 27 वार्ड ॿुहारे वई। म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 1 ते GDA उम्मीदवार सरफराज़ भंड 1456 वोट खणी कामयाब थियो। PP उम्मीदवार नादिर अली राहूजो 280 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 2 ते GDA उम्मीदवार शाह मर्दान शाह 1142 वोट खणी सोभारो। PP उम्मीदवार अफशां सुमरो 122 वोट खणी सघी। वार्ड नंबर 3 ते GDA उम्मीदवार अब्दुल गफ़ार मेमन PP उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 4 ते GDA उम्मीदवार नसीर फ़कीर लाड़ खटे वियो। वार्ड नंबर 5 ते GDA उम्मीदवार शौकत ख़ास खेली सोभारो। वार्ड नंबर 6 ते बि GDA उम्मीदवार नूर मोहम्मद दारे जो 604 वोट खणी कामयाब। वार्ड नंबर 7 ते अब्दुल बारी मेमन 873 वोट खणी कामयाब। खोड़ा जे 9 वार्डनि मां 7 ते पीपल्स पार्टी कामयाब। सांगड़ ज़िले में मकानी चूंडुनि जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा। बेराणी वार्ड नंबर 1 ते PP उम्मीदवार कामयाब। वार्ड नंबर 11 ते PP उम्मीदवार सोभ माणे वरिती। वार्ड नंबर 6 ते GDA उम्मीदवार कामयाब। खिपरो म्यूनसिपल कमेटी जे 18 वार्डनि मां 11 वार्डनि ते पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार कामयाब थी विया। 7 वार्डनि ते GDA जा उम्मीदवार कामयाब। इलेक्शन कमीशन सिंध के कुछ वार्डन में बैलेट पेपर्स ते गलत उम्मीदवार जा नाला छपजण ते पोलिंग मुलतवी करे छॾी।
इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिब ॼाणायल वार्डन में ॿीहर चूंड लाइ इलेक्शन कमीशन पारां नओं शेड्यूल जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मीरपुर ख़ास ज़िले के यूनियन काउंसिल 7 के पोलिंग स्टेशन 9 ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर के धमकाइण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। MPA हरिराम के पुट करण हरिराम के पोलिंग स्टेशन में दाख़िल थियण ते डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर के बिना देर कार्रवाई की हिदायत। रिटर्निंग ऑफिसर और डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर का रिपोर्ट तलब। सखर ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग रोहड़ीअ जे UC 25 अलाजुड़ो जागीरानी में PP ऐं PTI कारकुननि में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। फायरिंग में अब्दुल कदीर जागीरानी मारिजी वियो, छिकताण वधी वई। कंदरा जे वार्ड नंबर 1 में PP ऐं आज़ाद उम्मीदवार जे आमिन में झेड़ो, पोलिंग जो अमल रोकियो वियो। पन्नेआकिल में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते झेड़ा, 17 ॼणा ज़ख़्मी, गिरफ़्तारियूं। UC जुनास जे फरीद मलिक पोलिंग स्टेशन में पीपल्स पार्टी ऐं JY कारकुननि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। कंदरा जे वार्ड नंबर 11 में आज़ाद उम्मीदवार जे फौत थियण खां पोइ चूंड मुअत्तल कई वई। सांगढ़ ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग टनवादम जे वार्ड नंबर 13 में बिन सियासी धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान PTI उम्मीदवार ज़फ़र गंडापुर जो भाउ कैसर मारिजी वियो। टंडवादम वेझो UC मीर हसन मरी जे पोलिंग स्टेशन ते PP ऐं आज़ाद उम्मीदवार जे हामिन में झेड़ो, छिकताण सबबि पोलिंग जो अमल रोकियो वियो। सांगढ़ जे UC कोट नवां पोलिंग स्टेशन नंबर 193 ॻोठ पीर बख़्श जुणेजो में GDA ऐं PP कारकुननि में झेड़ो, लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल बंदि कयो वियो। सांगढ़ जे इलाइक़े रुकन बुर्रा में पोलिंग स्टेशन ते झेड़ो, केतिराई माण्हू ज़ख़्मी। पोलिंग बंदि कराई वई। खिपरे जे वार्ड नंबर 9 ते PP ऐं GDA कारकुननि में झेड़ो, हिक ॿिए मथां लठियुनि जो वसकारो, फायरिंग, केतिरनि ई गाॾियुनि जा शीशा बि टोड़िया विया। गौसपुर वेझो दुरानी महर के कचवार इलाइक़े में निहाल जाफरी पोलिंग स्टेशन तां अगवा थी वियल JY उम्मीदवार के एजेंट समेत 10 ॼणा बाज़ियाब। पुलिस ऐं DC टोड़ी बंगलो जे पोलिंग स्टेशन जा बूथ खणाए कंदकोट मुंतकिल कराए छॾिया। इलेक्शन कमीशन UC दुधड़ जी टोड़ी बंगलो पोलिंग स्टेशन ते चूंड मुलतवी करे छॾी। ज़िला इंतज़ामिया जो चवणु आहे त टोड़ी बंगलो जी पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड कराई वेंदी। कंदकोट में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते झेड़ा, फायरिंग, लठियूं ऐं डंडा लॻण सबबि 25 ॼणा ज़ख़्मी। म्यूनिसिपल कमेटी के वार्ड नंबर 10 ते झेड़ो, औरतुनि वारी पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल बंदि थी वियो। तंगवाणी में UC सलिहाणी जे पोलिंग स्टेशन में 2 धुरियुनि में झेड़ो, 10 ॼणा ज़ख़्मी। ख़ान मोहम्मद गुजराणी ऐं रहमत बिजाराणी जे पोलिंगुनि ते बि झेड़ा थिया। फायरिंग, पोलिंग जो अमल बंदि। गुडू जे टाउन कमेटी के वार्ड नंबर 10 ते PP ऐं आज़ाद उम्मीदवार जे हामिन में झेड़ो, पोलिंग जो अमल रोकियो वियो। पुलिस जी वरी नफ़री तलब। बख्शापुर जे UC समो जे पोलिंग स्टेशन ते झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। कोटिजी जे वार्ड नंबर 5 टंडो शाह में पीपल्स पार्टी ऐं GDA जे हामिन विच में झेड़ो, फायरिंग, केतिराई माण्हू ज़ख़्मी। झेड़े खां पोइ अणॼातल माण्हू बैलेट पेपर्स खणी विया, छिकताण बि वधी वई। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मकानी चूंड दौरान झेड़ा, फायरिंग। मीरपुर माथले जे इलाइक़े जरवार वेझो UC ढांगरो में पोलिंग स्टेशन अबलगढ़ी में झेड़ो थियो, फायरिंग, लठियूं लॻण सबबि 13 ॼणा ज़ख़्मी।
कानपुर वेझो खानगढ़ तालुके जे यूसी अली महर जे पोलिंग स्टेशन वलू महर ते पीपीआई जीडीए कारकुननि में झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी। रेती वेझो ॻोठ कीहर डहर में पीपीआई आज़ाद उम्मीदवार जे आमने में झेड़ो, पुलिस ऐं रेंजर्स कुछ देर खां पोइ पोलिंग जो रुकियल अमल हींअर शुरू कराए छॾियो। लाड़काना ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते झेड़ा। हैदरी टाउन जे पोलिंग नंबर 4 ते चिकताण पोलिंग इंचार्ज जो प्रिज़ाइडिंग ऑफिसर ख़िलाफ़ एहतजाज। मौजूदड़ो भरिसां ॻोठ सोबदार सरगाणी में पोलिंग स्टेशन ते जीडीए ऐं पीपी वर्कर्स में झेड़ो, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। म्यूनिसिपल टाउन कमेटी दड़े जे करमान बाग मसण पोलिंग स्टेशन ते आज़ाद उम्मीदवार अब्दुरऊफ़ शेख जो चीफ पोलिंग एजेंट बैरिस्टर अख्तर जब्बार शेख गिरफ़्तार। शहदादकोट वासी अख्तर जब्बार शेख के चीफ पोलिंग एजेंट मुक़रर करण तां आज़ाद उम्मीदवारनि ऐं पीपी कारकुननि में चिकताण। पुलिस बैरिस्टर अख्तर जब्बार शेख के गिरफ़्तार करे मार्केट थाने ते मुंतक़िल करे छॾियो। अख्तर जब्बार शेख जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे ॿाहिरां हामियुनि जो एहतजाज। जेकबाबाद वेझो यूसी बहादुरपुर में पोलिंग दौरान झेड़ो, गोलियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे ॻणित योग्य हालत में सिविल अस्पताल जेकबाबाद मुंतक़िल कयो वियो। ॻड़ी असर भरिसां पोलिंग स्टेशन कोट जंगू ते हथियारबंदनि जो हमिलो, स्टाफ मुबैना तौरु अगवा। हथियारबंद ज़िले काउंसिल ते उम्मीदवार फारूक खोसे खे बि खंभे खणी विया। हथियारबंद कोट जंगू पोलिंग स्टेशन जो सामान ऐं बैलेट पेपर बि खसे विया। यूसी लोगी में जेयूआई जो ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी हमले में ज़ख़्मी, संदसि गाड़ीअ जा शीशा टोड़िया विया। खबर शहदादकोट ज़िले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते चिकताण। कंबर जे यूसी आबड़ी में औरतुनि जी पोलिंग स्टेशन ते झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। यूसी कलर में वोटर लिस्टुनि ते एतिराज़नि सबबि वोटिंग जो अमल बंदि कयो वियो। मही मकोल पोलिंग स्टेशन ते ॾफेड़ पैदा थियण ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर औरतुनि जी पोलिंग बंदि कराए छॾी। खंबर जे म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 12 ते पीपी शहीद भुट्टो जे उम्मीदवार जो चूंड निशान तब्दील कयो वियो। नसीराबाद जे यूसी म्यांदाद चिंजड़ी में जान मोहम्मद चिंजड़ी पोलिंग स्टेशन ते झेड़ो, 10 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल बंदि थी वियो। नसीराबाद टाउन कमेटी जे वार्ड नंबर 9 जे पोलिंग स्टेशन मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में पीपी ऐं पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि में झेड़ो, पोलिंग जो अमल बंदि। शहीद वे नज़राबाद में बि मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग। नवाब शाह वेझो ॻोठ अली नवाज़ शाह कॉलोनी जे पोलिंग ते हथियारबंद स्टाफ खे यरगमाल बणाए समूरो सामान खणी विया। सरहाड़ी जे यूसी हबीबुल्ला कीरियो जे पोलिंग स्टेशन ते मेवो ख़ान ज़रदारी में झेड़ो, पीपी उम्मीदवार ऐं आज़ाद उम्मीदवार जे हामियुनि में वोट कास्ट करण तां झेड़ो थियो, पोलिंग जो अमल रोकियो वियो। गोपचाणी वेझो ॻोठ अली बख़्श खोखर जे पोलिंग स्टेशन ते चिकतां, पोलिंग जो अमल बंदि। तरपारकर ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग। कलोई जे पोलिंग स्टेशन ते अलाह जुड़ियो लुंड में झेड़ो, फायरिंग में केतिरनि ई माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतलाउ। पोलिंग स्टेशन पाटार ते झेड़ो, पोलिंग स्टेशन बंदि थी वई। यूसी जोड़ूअ में पोलिंग स्टेशन टोभारियो ते झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। इस्लामकोट में पोलिंग स्टेशन आॾीअ जो तड़ में हथियारबंदनि जी नुमाइश, वोटर्स में भाज। पीपी वोटर महबूब समो तरफ़ां हथियार ताणिया विया। झेड़े खां पोइ पोलिंग जो अमल बंदि। खैरपुर में मकानी चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते झेड़ा। वार्ड नंबर 17 जे पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे हामियुनि में झेड़ो। वार्ड नंबर 16 में झेड़े दौरान 2 ॼणा ज़ख़्मी। नारे तालुके में पोलिंग दौरान झेड़ा, 10 ॼणा ज़ख़्मी। चूंडको, खेवारी, रब नवाज़ वसाण, मिठो चांडियो में सियासी धुरियुनि में झेड़ा थिया। पीर जो ॻोठ वेझो यूसी वॾा मैसर जे नूराजा में पलीजा पोलिंग स्टेशन ते झेड़ा। पीपी ऐं जीडीए कारकुननि में झेड़नि दौरान फायरिंग। ठहरीमीरवा में टाउन कमेटी जे वार्ड नंबर 2 जे पोलिंग स्टेशन ते झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। कोट लालू जे मोहाड़ी पोलिंग स्टेशन ते झेड़े दौरान 5 माण्हू ज़ख़्मी थिया।
नौशहर फिरोज ज़िले में बि मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग मुख़्तलिफ़ हंधनि ते झेड़ा नवां जतई भरिसां यूसी डे पारजा जे पोलिंग स्टेशन ते पीपीआई ऐं जीडीए कारकुननि में झेड़ो थियो। फायरिंग लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 12 ॼणा ज़ख़्मी छिकतां। बिरा रोड वेझो चाहीं सुलेमान में पोलिंग स्टेशन ते झेड़ो फायरिंग वोटर्स में भाॼ पइजी वई। मैरापुर में मकानी चूंड दौरान गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी पोलिंग स्टेशन ते झेड़ो पीपीआई शहरी ताज आमिन विच में झेड़े दौरान लठियुनि पत्थरनि ऐं मुकुनि जो वस्कार। 4 ॼणा ज़ख़्मी। मोरो म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 7 में झेड़ो थियो 5 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल कुझु देर लाइ बंदि रहियो। शिकारपुर ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग मियां साहब जे यूसी ज़रख़ैल जे फ़क़ीर इमाम बरोही पोलिंग स्टेशन ते झेड़ो थियो। पोलिंग बंदि। पुलिस सूरतहाल ते कंट्रोल करण खां पोइ ॿीहर पोलिंग शुरू कराई। उमरकोट ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग। उमरकोट जे शाह मर्दान शाह यूसी जे पोलिंग स्टेशन ते झेड़ो थियो। सिंध रेंजर्स 7 हथियारबंदनि खे गिरफ़्तार करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। नेशनल एक्शन प्लान में सूबनि जे किरदार खे भेरो ॿीहर बहाल करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी सॼे मुल्क में अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ यक़ीनी बणाइण जी हिदायत। स्ट्रीट क्राइम जे वारदातुनि में इज़ाफ़े ते ॻणतीअ जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे हवाले सां अवाम जी राय सिर्फ़ कारकर्दगीअ सां ई बदिलिजी सघंदी। पाकिस्तान जी सलामती ऐं दिफ़ा हर हाल में यक़ीनी बणायो वेंदो। मुल्की मईशत जे बहाली ऐं तरक़ीअ लाइ अमन अमान जो यक़ीनी हुजणु हिकु बुनियादी घुरिज आहे। सिजावल वेझो मुरीद खोसो थाणे जे हद में जमाली ऐं लाखाटिया बिरादरी जे 2 धुरियुनि में छेड़ो 1 ॼणो क़तल। ज़मीनी तकरार तां झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नौजवान इस्माइल लाखाटियो मारिजी वियो। 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। धुरियुनि में छिकतां। ऐं ठटे जे इलाइक़े मखली वेझो बीठल सुज़ुकी खे तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो टक्कर। 3 ॼणा फ़ौत 5 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतनि में बदीन वासी मुमताज़ गोपांग, करीम बख्श सामी ऐं ग़ुलाम हुसैन लगारी शामिल। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।